नाज़रीन, मीरपुरखास वासे चौपाई माल जे वापारियुनि जो खानपुर मां तशद्दुद थियल लाश हथायो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तालिब शहर। जी तालिब, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाइण चाहियां त ही ज़ाइदाबाद जो रिवायती माल जो वापारी जेको मंज़ूर हथेली आहे उहो ईद खां अॻु जेको मीरपुरखास में माल पीढ़ीअ में माल विकिरो करणु आयो त उतां खां पोइ गुम थी वियो ऐं संदसि वास जेको ॻोल्हा कंदा रहिया। उनखे 8 ॾींहं गुज़रण जे बावजूदि उन्हनि जो को बि अतो पतो न पइजी सघियो ऐं हुननि ANC पुराणी मीरपुर थाणे ते दाख़िल बि कराई, पर हिनखे किथां बि न पतो मिली सघियो। राति जेको हिन जो खानपुर भरिसां हिकु लाश तशद्दुद लाश हथायो आहे, जंहिंखे पुठनि ते निशान आहिनि, ॾंद भॻल आहिनि ऐं वात मां जेको रतु अची रहियो। इन जी जेको सुञाणप आहे संदसि खीसे में पियल शनाख़्ती कार्ड मां उते जे रिवायतनि सुञाणप करे ऐं बाद में वारसनि सां ऐं मीरपुरखास पुलिस सां राब्तो कयो, जिते पुलिस जेको वारसनि खे इतला कयो त ही ॻोठु जेको आहे गाज़ीअ जो रिवायती हो ऐं हिन जा जेको वारस लाश खणण लाइ उते पहुता आहिनि। उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि इहो ई ॿुधायो त हिन जा हथ पेर ॿधल हुआ ऐं लाश खे जेको सो तशद्दुद थियल आहे। पर असांजी अञा ताईं इहा ख़बर न आहे त दुश्मनी बि कंहिंसां कोन हुई, हिनखे हितां खां केरु अगवा करे वियो या कीअं तशद्दुद करे हिनखे जो लाश उछलायो वियो आहे। जी तालिब, तव्हांजी महिरबानी।